नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी वेझो ॻोठ फैसल शाह में सैयद मंज़ूर शाह जे ओताक ते वेठल 24 वरियं जे नौजवान सैयद राशिद शाह पुट सैयद छुटल शाह खे 2 मोटरसाइकिल सवार 4 हथियारबंद खेस पिस्टल जूं गोलियूं हणी क़त्ल करे छॾिया। इन सिलसिले में भरिया सिटी पुलिस वाक़े वारी हंधि पहुची लाश खणाए भरिया सिटी अस्पताल में पोस्टमार्टम कराए। हिन सिलसिले में भरिया सिटी अस्पताल पहुतल मक़तूल जे मारोट सैयद मंज़ूर हुसैन शाह ॿुधायो त सैयद राशिद अली शाह ॻोठ में बनी में माल चारण जो कमु कंदो हो। शाम देर सां माल चारे अची मुंहिंजे ओताक ते वेठो हो त 2 मोटरसाइकिलनि ते सवार थियल 4 हथियारबंदनि ओताक ते वेठल राशिद शाह ते पिस्टल जा फायर करे खेसि मौक़े ते क़त्ल करे छॾियो। हिन चयो त वाक़ियो दुश्मनी तां पेश आयो। ॿिए पासे लाश जो पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर मोहम्मद अमीन जलबाणी ॿुधायो त मक़तूल नौजवान खे नक वटां पिस्टल जी गोली लॻण सबबि संदसि मौत वाक़े ते थी आहे। ॿिए पासे लाश घर पहुचण ते घर में कोराम अची वियो जॾहिं त नौजवान जा 4 ॿारड़े जो पीउ हो। ॿिए पासे राब्ते करण ते भरिया पुलिस SHO अब्दुल्ला अहमद ॿुधायो त इतला मिलण ते वाक़े वारी जॻह तां लाश खे खणाए अस्पताल पहुचायो जिथां पोस्टमार्टम करे लाश वारसनि हवाले कयो वियो। वधीक जांच करे रहिया आहियूं त वाक़ियो दुश्मनी सबबि पेश आयो आहे या ॿियो को मसइलो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।